जी नाज़रीन, खानपुर मां ख़बर शामिल कंदा हलूं। खानपुर एसएचओ हर रोज़ बदिलजा रहनि था, पर अमुन पोइ बि ख़्वाब बणियल आहे। खानपुर थाणे जी हद में नए आयल एसएचओ ओशाक शर जे अचण जे कुझु कलाकनि बैदि ई वारदातूं शुरू थी वयूं आहिनि। खानपुर इंडस हाईवे रोड ते नामालूम हथियारबंद फोरू गोसपुर वासी कार सवारनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए हज़ारें रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोनूं फुरक करे फरार थी विया आहिनि। ॿिए तरफ़ इंडस हाईवे रोड ते हिकु अलॻि वारदात में कंदकोट वासी भया बिरादरी जे ज़मींदारनि खे फ़ौरन यरगमाल बणाए ₹1.25 जे लॻभॻि रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोनूं फुरक करे आसानीअ सां फरार थी विया। वाज़े रहे त 2 ॾींहं अॻु शहर मां यूरिया भाण जे वापारी शहर जे मुअज़िज़ शख़्सियत अली मुराद सेठार जे भाइटे सादिक सेठार खां शहर मां फोरू फुरक करे विया हुआ, जंहिं सबबु शहर जे वापारियुनि एहतिजाज कयो हो ऐं एसएसपी शिकारपुर एसएचओ गुलाम शबीर बिरोहीअ खे बदिली करे संदसि जी जॻह ते ओशाक शर खे खानपुर थाणे ते मुक़ररु कयो आहे। पर उन जे बावजूदि ॾोही वारदातुनि में वेतर इज़ाफ़ो थी रहियो आहे। इलाइक़े वासियुनि अमुन बहाल करण जो मुतालबो कयो आहे। रिपोर्ट बहादुर अली बोड़ो, खानपुर न्यूज़।